ईशा काकू है। मां सीनियर केजी बी क्लास में पढ़ेंगे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु साए सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकिरो नंढड़ो, छोकिरो नंढड़ो, छोकिरो नंढड़ो, छोकिरो नंढड़ो, घर खां निकिरो तकिड़ो तकिड़ो, घर खां निकिरो तकिड़ो तकिड़ो, हथ सस में छठी प्यारी, टिक 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 टिक, हथ सस में छठी प्यारी, सिर ते टोपी कारी कारी, सिर ते टोपी कारी कारी, घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो, उते ॾिठई वाघू हिकिड़ो, अरे अरे वाघू, उते ॾिठई वाघू हिकिड़ो, संदसि पुठाती आयो तकिड़ो, बिजलीअ वांगुरु छोकिरो दौड़ियो, उते वाघू खेसि निहोड़ियो, चेटीअ में कायूं मीनूं शेण ठाहे तामूं कयो, शेण थी ते मथां की पियो, उन्ही वाघू जे वात में सोपियो, उन्ही वाघू जे वात में सोपियो, शेण थी ते वाघू तपने, भले रहो पर छोकर जल्दी, भले रहो पर छोकर जल्दी, छड़े छठी टोपी आयो, अरे अरे मिनी चड्डी मिनी टोपी, छड़े छठी टोपी आयो, चेन तुम वत में आयो, वेन तुम वत में आयो, घर दे दौड़ो तकड़ो 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 तकड़ो, छोकर नंढो, छोकर नंढो, छोकर नंढो, छोकर नंढो। थैंक यू।